अस्सलाम वालेकुम। आउं सरण कुमार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी टीचर। अॼु आउं तव्हांखे सिंधी पढ़ाइण जो सही तरीक़ो सेखारींदुसि, सम्झाईंदुसि, ॿुधाईंदुसि त तव्हां अॼुकल्ह कोविड में स्कूलूं बंदि लॻियूं पियूं, तव्हां पंहिंजे घरनि में वेही करे ॿारनि खे कीअं पढ़ाए सघो था। त हीउ ॿाराणो किताबु आहे, सिंधी ॿाराणो किताबु। हिन में सभ खां पहिरीं जेके बि तस्वीरनि सां अखर ॾिना पिया आहिनि, पहिरीं त ॿारनि खे हीअ तस्वीरूं सुञाणप कराइजनि त भाउ हीअ तस्वीर छाजी, हीअ तस्वीर छाजी आहे। इन तस्वीरुनि सां गॾोगॾु अखर बि पढ़ाईंदो वञे। जीअं हीअ आहे अलिफ अख, अलिफ अंब। अलिफ अखर जेके बि उन्हनि ते बि आंगुर रखंदा वञो ऐं अहिड़ी तरह ई असां इहे यके ताईं सभु अखर पढ़ाए उन्हनि खे तस्वीरूं यादि कराए पोइ उन्हनि जा अखर यादि कराइजनि। अखर जॾहिं यादि थी वञनि ॿारनि खे, पोइ उन्हनि खे ॿारनि खे नुक़्ता यादि कराइजनि त बाबा हिननि हारा अखर में उन्हनि जा नुक़्ता केतिरा आहिनि, उन्हनि खे सेन में लिखाइणु सेखारिजे। जॾहिं ही अलफ़ बे 52 अखर जॾहिं ॿारु पका करी थो वञे, यादि करी थो वञे, लिखण में यादि करी थो वञे, उन जा नुक़्ता बि यादि करी थो वञे, ही माना अलफ़ बे जी पटी मुकमल कंप्लीट यादि करी थो वठे, त पोइ उन ॿार खे तव्हां ही ॿाराखड़ी जा सिर्फ़ु 100 आवाज़ आहिनि कक पटी जा, सिर्फ़ु ही न पढ़ाइजो, भले पढ़ाइजो पर फ़िलहाल तव्हां ही चार्ट पढ़ायो। जीअं ही चार्ट आहे अलफ़ ज़बर अ, बे ज़बर ब, बे ज़बर ब, भे ज़बर भ, ते ज़बर त, ही यको, ये ज़बर य ताईं ही आवाज़ है ज़बर जो, ज़ेर जो, पेश जो, अलफ़ वाव, ज़बर औ, अलफ़ ये ज़बर ऐ, ऐं उनखां पोइ अलफ़ आ, ओ, ई, ए, उ, ही सभु आवाज़ पिया आहिनि। ही सभु आवाज़ पढ़ाइणा आहिनि ऐं ॿार जॾहिं ही 520 आवाज़ आहिनि टोटल। ही 520 जॾहिं ॿारु आवाज़ सिखी थो वठे, सम्झी थो वठे, त पोइ हिननि मां तव्हां उन्हनि खे लफ़्ज़ ठाहिणु सेखारियो। त बाबा जीअं पाण उहो ई नॉर्मली वठंदा आहियूं बाबो, बाबा ॾिसो ही बा लिखियलु आहे, ही बो लिखियलु आहे। हिन ॿिन्ही आवाज़नि खे असां जॾहिं मिलाईंदासीं त ही बा बो थी वेंदो। ठीकु आहे। अहिड़नि जेकॾहिं असां ही चाय, ही चो आहे, हिन ॿिन्ही खे आवाज़नि खे मिलाईंदासीं त ही चा चो थी वियो। जेके हिन आवाज़ खे हिन आवाज़ खे मिलाईंदासीं त ही चा ची थी वियो। अहिड़नि हिननि आवाज़नि खे मिलाए उन्हनि खे लफ़्ज़ ठाहिणु सेखारियो। ऐं ईअं ई जॾहिं ही बुनियादी तरह ही जॾहिं आवाज़ सभु सम्झी वेंदो ऐं आवाज़नि खे मिलाए लफ़्ज़ ठाहिणु सिखी वेंदो, त पोइ ॿारु तव्हांजो तमामु बहितरीनु पढ़ी सघंदो, तमामु बहितरीनु लिखी सघंदो। सिंधी को बि अहिड़ी मुश्किल ॻाल्हि न आहे। ठीकु आहे। उमेद त वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कजो, शेयर कजो ऐं कमेंट कजो। थैंक्स।